हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त रमज़ान शरीफ़ जो महीनो अहिड़ो बरकत वारो महीनो आहे जंहिंजे अचण सां अल्लाह ताला शैतान ऐं शर खे बंदि कराए छॾींदो आहे। अल्लाह ताला जन्नत जा दरवाज़ा खोलाईंदो आहे, क़यामत ताईं उहे बंदि न थींदा। जहन्नम जा दरवाज़ा बंदि कराईंदो आहे, उहे वरी न खुलंदा। अल्लाह जो मुनादी ऐलान कंदो आहे त ओ ख़ैर जा तलबगार, चङाईअ वारा, चङाई जी मौसम आई अथई, अचो हाणे हिमत कर तूं। ऐं शर वारे खे चवंदो जंहिंजी गुनाह में बेहूदगी, बुछलाई, गार गंद, सॼो ॾींहुं हे राग गाना फिल्म फसाद, फोटू, गंदगियूं, पुछड़ायूं, बेपर्दगियुनि में वक़्तु थो गुज़रे, कूड़ बटाक में, चोरीअ बदकारीअ में, जुआउं न इन्हनि ॻाल्हियुनि में, रागनि ऐं गाननि में वक़्तु थो गुज़रे। इन्हनि खे तो या बाग़ियल शर अक्सर, ओ शर जा तलबगार, तो 11 महीना शर सां दोस्ती रखी अथई, पर अलाह हाणे शर जा दर बंदि कराइनि। हाणे तूं बंदि कर, छॾ इनखे, हेॾे अच अलाह जे पासे ॾे। त जीअं नंढड़ो ॿार हूंदो आहे न, ॾिठा अथव सभिनी जे घर में हूंदा आहिनि, 6-9 महीननि जा जेके बांबड़ा पाईंदा आहिनि ॿार, उनखे माउ छॾी ॾी आहे हेठि, कॾहिं पेशाबड़ो कंदो, लटड़ा आला थींदसि, कपिड़ा वरी कॾहिं पाणी हारियल हूंदो, काथे गप में हथ विझंदो, काथे किन में, अहिड़ो किनो थींदो आहे जीअं रुगो अखिड़ियूं पयूं चिमकंदियूं अथसि, सॼो मर में, मिटीअ में, गप में थींदो मेरो थी वेंदो आहे। पोइ जो माउ खणंदी आहे, वांदी थींदी आहे कम खां, पोइ खणंदसि कंबड़ खां वठी, इहे मेरड़ा लटा मिलाईंदसि, नलके जे हेठो ॾेई छाछो वेझारे हीअं बाटे मरोटे, घड़ी खां पोइ उघी सुघी वरी नओं लटा जो पाईंदसि, वरी ॾिसंदो त गुल जहिड़ो थी पवंदो। हे रमज़ान मुबारक जो महीनो इन जे लाइ थो अचे। अलाह थो फरमाए 11 महीना तूं दुनिया जे ख़िलाफ़त गंदगियुनि ऐं शर में पए घोता खाधा अथई, हाणे अच त मां रमज़ान सां धोई तोखे अहिड़ो कयां जीअं ईमान सां तूं बत्ती वांगुरु पियो मरंदी। पोइ मुबारक आहे उन्हनि माण्हुनि खे जिन रमज़ान शरीफ़ खे जीव कयो, ऐं अफ़सोस ऐं अरमान आहे उन्हनि माण्हुनि जी ज़िंदगीअ ते जिन रमज़ान खे जीव न कई। जेकॾहिं असां खां हाणे बि ग़लती थी आहे, रब थो फरमाए त इंसान तूं ग़लतकार बि आहीं, सभु गुनाहगार आहियूं। अबा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाया त कुल बनी आदम ख़ताउन, बनी आदम तव्हां मिड़ई ख़ताकार आहियो, व ख़ैरुल ख़ताईन तवाबून, पर तव्हां मूं अलाह खे उहो वणंदो आहे जेको तौबा करे। रब थो फरमाए त बिल्कुलु मां सम्झां थो, रमज़ान जा 23 ॾींहं गुज़री विया, हाणे अॼु 24 जी राति आहे, सुभाणे 24 रोज़ो थींदो, पोइ ख़बर न आहे 6 थियनि अलाए 7 थियनि, अलाह थो ॼाणे। त पोइ हाणे बाक़ी इहे ॾींहं बि जेकॾहिं अॼु अहसास थिए ऐं रब जे आॾो तौबा कयूं, बाक़ी ॾींहं रोज़ा रखूं, निमाज़ुनि में सिधा थियूं, अचे क़ुर मजीद सां मोह ॾियूं, रब थो फरमाए त इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ, माना हाणे जेकॾहिं तूं सिधो थी अॻिते हलियो आहे न, त मां इहो पोयां माफ़ त कंदोमांइ, पर उलाइक युबद्दिलुल्लाहु सय्यिआति हसनात, पोयों जेके तो गुनाह कया उहे सभु ड्राहे वरी उन जाते मां नेकियूं पुटाए छॾींदुसि। एॾी अलाह जी महिरबानी, पोइ बि जेकॾहिं असां अलाह जे रहमत जे वेझो न अचूं त पोइ बदबख्ती आहे। तॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो रमज़ान शरीफ़ में हर राति में अल्लाह ताला ऐलान कंदो आहे त ओ गुनाहगार बाना अच तौबा कर, रुगो त मां सभु गुनाह छॾियां, बसि तुंहिंजो बहानो खपे रुगो। अल्लाह ताला ईअं बहाना तो उम्मत जा ॻोल्हाए, पर पोइ बि असां माण्हू 30 रातियूं बा उथी कॾहिं बि अलाह खां राति जो तौबा न कयूं, पंहिंजा गुनाह न बख़्शरायूं, वॾी बदबख्ती आहे। फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अलाह अहिड़ी बदबख्ती खां बचाए, असांखे रमज़ान शरीफ़ जी रहमतुनि ऐं बरकतुनि सां माल करे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त हे बानो महीनो आहे जंहिंमें हिकिड़ो ॾींहं जो इबादत रोज़ो आहे, राति जो तरावीहूं क़ुरान तिलावत आहे। फरमायूं त रमज़ान मुबारक में 2 इबादतूं आहिनि, पर इहे 2 इबादतूं निमाज़ूं ऐं क़ुरान ऐं रोज़ो, असियाम वल क़ुरान यशफ़ान लिल अब्द यौमल क़ियामह, रोज़ो ऐं क़ुरान इहे 2 क़यामत जॾहिं चवंदा त साईं हे असांजो वफ़ादार आहे, छॾ त असां हिनखे जन्नत में वठी वञूं। अल्लाह फरमाईंदो त क़ुरान तुंहिंजी इज़त आहे, रोज़ा रमज़ान तुंहिंजी इज़त आहे, छिकियोसि पंहिंजे दोस्त खे वठी वञी जन्नत में छॾियो। अल्लाह असांखे रमज़ान ऐं क़ुरान सां वफ़ादारी निभाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए। उमेद आहे त इंशाअल्लाह बाक़ी ॾींहं बि जेके हिंदू तरावियूं थींदियूं अल्लाह कंदो आख़िर ताईं ख़तम त पूरो थियो, खणी क़ुरान जो वॾी सआदत ऐं वक़्तु हुई जेको अॼु पूरो थी वियो, पर वरी बि जेकॾहिं अहसास थिए ऐं हाणे असां आईंदा इहो अज़म कयो त रब मथियों रमज़ान जी नसीब थियो त मां मुंड खां पछाड़ी ताईं उन सां अहिड़ो निभाईंदो मां जो तोखे वणंदो, इहो अज़म कयूं ऐं हे ॾींहं निभायूंसि, इंशाअल्लाह रब कंदो त गुनाह बि माफ़ थींदा ऐं रमज़ान शरीफ़ जूं बरकतूं ऐं भलायूं नसीब थींदियूं। तंहिंजे करे अज़ीज़ो हिन रमज़ान मुबारक सां निभायूं। तॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हिन जो पहिरियों ॾहाको रहमत आहे, ॿियो ॾहाको बख़्शिश आहे, टियों ॾहाको जहन्नम जे बाहि खां आज़ादी जो ॾहाको आहे। 2 ॾहाका गुज़री विया, हाणे 3 में हलूं था। अलाह ताला असांखे भलाई नसीब फरमाए। फरमायूं त हिन में जॾहिं कंहिं माण्हूअ जो रोज़ो हुजे त पोइ बेहयाई, बुछड़ाई, गंदगी, बदअख़लाक़ी, गार गंद, झेड़ो झटो सभु छॾे ॾे। छो त माण्हू रोज़ो बि रखे पोइ बेहयाई बुछड़ाई खे न छॾे, अलाह खे अहिड़े माण्हूअ जे रोज़े जी घुर्ज न हूंदी आहे। अलाह असांखे भलाई नसीब फरमाए। अल्लाह असांखे नेक अमलनि करण ऐं नेक रस्तनि ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। त अज़ीज़ान गिरामी, अल्लाह ताला एॾी आलीशान मौसम असांखे रमज़ान शरीफ़ जी ॾिनी हुई ऐं इन में रमज़ान में रब सुब्हानहू तआला 11 महीना जन्नत खे सींगारींदो आहे। जिन दोस्तनि असांजे अरब में कमु कयो हूंदो, अरब शरीफ़ में अबा
सऊदी अरब में जेके कमकार करे आया हुआ मुलाज़मत नौकरी चाकरी उन्हनि खे यादि हूंदो त जीअं ई रमज़ान शरीफ़ ईंदो आहे त अरब सगोरा पंहिंजा घर संवारींदा आहिनि ओ रंग रोगन सफ़ायूं सुथरायूं हंध टपड़ जंहिंखे ताक़त हूंदी आहे त उहे के मटाइनि के साफ़ कराइनि के धोराइनि पर ईअं जीअं पहिरीं रमज़ान ईंदो आहे त घर सफ़ा ईअं गुल वांगुरु उजरो करे ईअं ख़ुशबूदार करे रमज़ान जो इस्तक़बाल कंदा आहिनि इहो दुनिया में मोमिन माण्हू कंदा आहिनि ऐं अल्लाह ताला वरी 11 महीना जन्नत खे सींगारींदो आहे छो जो चई मुंहिंजो रमज़ान थो अचे हीअं जो रमज़ान ईंदो आहे त जन्नत में हवा घुलंदी आहे सभु को चवंदा यार हे छा जी हवा आहे चवंदा बाबा ज़मीन ते रमज़ान आयो आहे उनजी ख़ुशबू अल्लाह ताला जन्नत में घुलाई आहे तंहिंजे करे रमज़ान मुबारक खे असां जेकॾहिं क़दुर जे निगाह सां न ॾिसंदासीं त बेक़दुरी आहे दुनिया में अबा जेको माण्हू दुनिया जे नेमतुनि सां बेक़दुरी कंदो आहे त हिते उनखे लखनि किरोड़नि जे मालिकनि खे पिन ते ॾिसबो आहे बाज़ार में पोइ जे अलाह जे नेमतुनि जो क़दुरु न कंदासीं त पोइ क़यामत जे ॾींहुं त पिने टुकुर बि न मिलंदो अलाह शाल असांखे पंहिंजे नेमतुनि जे क़दुरु करण जी तौफ़ीक़ अता फरमाए अज़ीज़ो मां ॿुधायोमांव सच त ज़िंदगी गुज़री वई आहे केतिरी गुज़री आहे हर को माण्हू पाण खे ॾिसे अल्हम्दुलिल्लाह हिते 5-4 सालनि जे 6 सालनि जे ॿारनि खां वठी ओ 70-80 साल जे झूनड़नि ताईं बुज़ुर्गनि कुराइड़नि ताईं वेठा आहिनि ज़िंदगी गुज़री वई पोइ हिते निहारींदो ज़िंदगी नज़र नथी अचे जेको खाधोसीं जेको पीतोसीं जेको पातोसीं यादि ई कोन्हे रब थो फरमाए जेके इन ज़िंदगी में नेकियूं कयूं अथई मां वटि यादि पोइ अहिड़े रब सां जेकॾहिं न निभायूं त पोइ असांजी इहा ॾाढी गद्दारी आहे अलाह असांखे हिन रमज़ान शरीफ़ सां नेकियुनि ऐं भलाइनि ऐं वफ़ादारियुनि सां निभाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए अवां जे आलू मां सूरत लुक़मान जूं कुझु आयतूं पढ़ियूं अल्लाह ताला इन्हनि आयतुनि जे माना मतिलब ऐं तर्जुमे सम्झण ऐं बाक़ी सॼे क़ुर सां मोहबत करण ऐं उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्लाह बाजारे जे नाले सां शुरू अलिफ लाम मीम अल्लाह तो जाने हिन जी मुराद तिल्क आयातुल किताबिल हकीम हे हिकमत वारे क़ुर जूं आयतूं अथव हुदऊं व रहमतल लिल मोहसिनीन जेके भलारा बाना आहिनि उन्हनि जे लाइ क़ुर हिदायत आहे असां सभु दुआ कयूं त अल्लाह असांखे पंहिंजो भलारो बानो कर जो असांखे क़ुर जी हिदायत नसीब थिए अल्लज़ीन युक़ीमून अस्सलात साईं तुंहिंजा भलारा बाना कहिड़ा आहिनि अबा हे मां पढ़ण जो मतिलबु इहो आहे त इहे ॻाल्हियूं ॿुधी मां अर्ज़ु कयां हिते जेकॾहिं ये पंहिंजो ज़रात खाते वारा अचे रसींदा आहिनि अबा हिन साल जेके तव्हां सारियूं पोखिजो तव्हांखे हिन तरीक़े ते हिन तरीक़े ते हिन तरीक़े ते हे ॿिज हे तरीक़ो हे तव्हांजा जेके पुराणा तरीक़ा अथव उहे छॾियो असां तव्हांखे नवां सुठा था ॿुधायूं इन में तव्हांजो कामयाबी थींदी पोइ असां सभु उहे शयूं यादि कंदा आहियूं पोइ जॾहिं जो पोख थींदी त सभु उन जे तरीक़े ते कमु कंदा आहियूं अलाह तो फरमाए त इहे त थिए दुनिया जूं ॻाल्हियूं जिन खे ज़मीन आहे पर जिन खे न आहे उन जो बि गुज़र थींदो आहे अब जंहिं माण्हू खे वेसो बि ज़मीन जो न आहे उहो बि खाए पीए थो न उहो बि पीए चोड़े थो न सभिनी खे ॾिसंदो त अलाह ताला ख़ुशि रखियो आहे पर हे जेके अलाह ताला क़ुर मजीद में ॻाल्हियूं थो ॿुधाए न रब थो फरमाए त इन हिदायत खां सवाइ क़यामत जो तोखे हिकिड़ी किराट बि अॻिते वधण जो मौक़ो न मिलंदो पेर फासी पवंदई पोइ जवाबु न ॾेई सघंदे पोइ जहनम जे खॾ में किरी साईं असां तयारु आहियूं असां हिदायत जो रस्तो वठंदासीं ॿुधाए अलाह थो फरमाए त इहे माण्हू अल्लज़ीन युक़ीमून अस्सलात पहिरीं निशानी इहा अथनि त निमाज़ जा पाबंद हूंदा अज़म कयूं त इंशा अल्लाह निमाज़ जा पाबंद थींदासीं वयूतून ज़कात जेकॾहिं माल अथनि त उन में ज़कात ॾींदा वहुम बिल आख़िरत हुम यूक़िनून ऐं हे दिलि में ईमान अथनि त हिकिड़े ॾींहुं क़यामत थींदी क़यामत जे ॾींहुं अलाह जे आॾो पेश थींदासीं चङा या बुरा अमल सभु अलाह जे आॾो थींदा अब जॾहिं अलाह जे आॾो अमल खुलणा हुजनि त पोइ बुराई करण जी माण्हू खे गुंजाइश थींदी सुवाल ई पैदा न आहे अलाह बुराइनि खां बचाए रब तो फरमाए तो उलाइक अला हुदम मिन रब्बिहिम इहे ई माण्हू हिदायत वारा थी निमाज़ी ज़कात वारा जेके आख़िरत ईमान रखनि अलाह जो ख़ौफ़ रखनि व उलाइक हुमुल मुफ़्लिहून इहे ई कामयाब थी साईं ठीकु अलाह तो मतलब ॿिया माण्हू विकड़ा अथव जेके पंहिंजी ज़िंदगी सॼी ज़ियान था कनि साईं छा ते रब फरमाए तो वमिन अन्नास मन यश्तरी लहवल हदीस लियुदिल अन सबीलिल्लाहि बिग़ैर इल्म केतिरा माण्हू अहिड़ा आहिनि जेके अजायूं बेहूदा गंदियूं बुछड़ियूं शयूं था ख़रीद कनि त जीअं माण्हुनि खे अलाह जे रस्ते खां गुमराह कनि ऐं भुलाइनि बिना इल्म जे काथे ॾिसंदव त सिनेमा थी ठहे काथे ॾिसंदव त डिशियूं थियूं लॻनि काथे ॾिसंदव त टीवियूं थियूं लॻनि काथे ॾिसंदव त हमराह अर्को तरको ढोर ढगा अन बन ॿिया टे विकिणी ऐं असां वॾी मोबाइल वठी आया अबा छाजे का हिन में मिड़ई थोरो नेट वेट विझाईंदासीं मिड़ई त फ्री कंदासीं हाणे ॿुधायो त इन में क़ुर सिखंदो चङाई क़ुर पढ़ न त क़ुर सां गॾु बि काफ़र बेहयाई जी शइ था गॾिजनि अब हे मोबाइल में नेटियूं वेटियूं अथव न इन में जेके माण्हू क़ुर शरीफ़ था ॿुधनि न हिकिड़े पासे क़ुर त वरी ॿिए पासे बेहयाई हलंदे हलंदे क़ुर में वठी वियो कंजर कंजरियूं नचंदा वरी साज़ डीप 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 क़ुर ॿुधंदव इन मोबाइल में न इंटरनेट ते त वरी ॾिसंदव त डीप कीअं राग ऐं नाच शुरू थी वियो बेहयाई बुछड़ाई शुरू थी वई बेग़ैरती जा कम शुरू थी विया अल्लाह अकबर छाजे करे जो इन जे पोयों हथ काफ़र जो आहे उहो काफ़र तुंहिंजो कॾहिं बि सजणो न थींदो तुंहिंजो दुश्मन आहे पोइ दुश्मन तोखे कहिड़े ॾींहुं अबा मिठाई खाराईंदो मिठाई हूंदी बि त हुन में ज़हर पियल हूंदो
त जीअं हमरा खे मां लेटाए विझांसि काफ़र हे सभु तोखे ज़हर थो ॾेई त जीअं तोखे लेटाए तुंहिंजो ईमान खसे ऐं तोखे निरो पाण जहिड़ो काफ़र अल्लाह ताला शाह असांखे मज़बूत ईमान वारो नसीब फरमाए। अल्लाह तो फरमाए त केतिरा माण्हू अहिड़ा आहिनि जेके इहे हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह अन्हुमा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्यारो सौट आहे, भलो वॾो आलिम आहे, नबी साईं जो सहाबी आहे, उहो तो कसम खणी चवे त उन रब जो कसम आहे जंहिंखां सवाइ ॿियो को अल्लाह कोन्हे, हिकु रब जो कसम आहे त हिन आयत जी माना अथव साज़ राग नाच ऐं गाना। माण्हू इहे वठी ईंदा आहिनि छा आहे चीज़ मिड़ई ईअं मिड़ई ख़ुशी था कयूं के शादियुनि में, के मौक़नि ते, के तोहरनि ते, को पंहिंजो ॿार जाए ते, कोई हरू भरू टीवियूं मोबाइलियूं राग गाना, केतिरा वरी इहो हीअं स्कूटरनि ॻाल्हियुनि ते फरड़ाट कंदा वेंदा, हे कननि में रबड़ियूं लॻल आहिनि या मोबाइल में टुंबियल आहे, राग गानो पोयूं दग में छा थो थिए, केरु काॾे वियो, कंहिं गाॾी में थो लॻे पतो ई न पवे, छा हे चीज़ मिड़ई दिलि था ख़ुशि कयूं, ट्रक जे हेठों अचे दिलि थो ख़ुशि करे। अल्लाह अकबर, गुनाह ते मौत थियो, मौत ईमान ते न थियो। अल्लाह अकबर, इहो असांजो हाल आहे। अल्लाह तो फरमाए छा आहे चई साईं मिड़ई ईअं दिलि था ख़ुशि कयूं। उलाइक लहुम अज़ाबुम मुहीन, अबा अल्लाह जे क़ुरान खां वधीक सचो केरु आहे? रब थो फरमाए त इन्हनि खे अज़ाब आहे पर अहिड़ो जो ख़्वार थींदा उन अज़ाब में क़यामत। अल्लाह असांखे इन खां बचाए। वैज़ा तुतला अलैहि आयातुना वल्लाह मुस्तकबिरन, तव्हांखे मुबारक हुजे अल्हम्दुलिल्लाह, खोड़ जवान लाभ जे क़ुरान जे वाइज़ में वेठा आहिनि। अल्लाह तव्हांजो वेहण क़बूल करे। सभु दिलि सां दुआ कयो त अल्लाह असांजी दिलियूं हिदायत जे पासे ॾिए, असांखे पंहिंजो अहिड़ो बानो कर जंहिंखां तूं राज़ी थी, असांखे पंहिंजी मोहबत सां पंहिंजूं दिलियूं भरे ॾे, पंहिंजे रसूल सोणे जे मोहबत सां असांजूं दिलियूं भरे ॾे। अल्लाह असांजूं हिन क़ुरान जे मोहबत सां ऐं मस्जिद जे मोहबत सां असांखे असांजूं दिलियूं भरे ॾे, जी इहा मोहबत वरी असांजे दिलनि में न निकिरे ऐं ॿी शइ जी मोहबत असांजे दिलि में न पवे इंशा अल्लाह। रमज़ान जी रात आहे, दुआ था घुरो, अल्लाह क़बूल कंदो इंशा अल्लाह। अल्लाह तो फरमाए इहे जेके माण्हू रागनि गाननि ऐं बेहूदगी मुछड़ाइण वारा आहिनि, जॾहिं हिननि खे क़ुरान पढ़ी ॿुधाईंदे त पुठी ॾेई भॼंदो, छा आहे जी यार मूंखे कमु आहे, निंड थी अचे, मज़ो नथो अचे, ईअं नथो अचे। पर जेकॾहिं डीमकी हुजे, शैतान हुजे, राति गुज़री वञे। अबा हे मोबाइल वारा असां सफ़र कंदा आहियूं, कॾहिं कॾहिं राति जो 11, 11, 12, कॾहिं 1, कॾहिं ॿी बि ॾिठो आहे न त सच त हिन तव्हांजे कंबर शहर में बि हितां लंघंदा आहियूं न त ॿाहिरों ॾिसंदा आहियूं त कंहिं बबुर जे पाड़ में हमरा बीठो आहे, रोशनी ॾींदसि थोरी, इहो मोबाइल ते ॾिसे थो या ॿुधे थो। ॿ हिकु हिकु टे टे थी वञनि राति जा, इन सां चंबड़ियो पियो आहे। पर जे क़ुरान ॿुधाएसि त पोइ अचे तकलीफ़ वठंदी, मूंखे निंड थी वठे, मूंखे हीअं थो थिए, मूंखे फिलाण थो थिए, मूंखे नेसी थी वठे, मूंखे कमु आहे, सभु शइ अचे। पोइ शैतान चवंदो त हाणे मासां वफ़ादारी कीअं थो करे, अचो मासां ॿाहिरि वफ़ादारी कर त हली असां रुलऊं, क़ुरान ॿुधण जे लाइ कीअं वेठो आहे, हिते त अलाह राज़ी थींदो, शैतान त राज़ी न थींदो। अलाह असांखे पंहिंजी रज़ा नसीब करे, शैतान जे राज़ी करण खां बचाए। जॾहिं क़ुरान पढ़ी ॿुधाएसि आहे तूं असांजो त पुठी ॾेई भॼंदो आहे, ॼण ॿुधाई न, ॼण कननि में तकलीफ़ पई थिएसि। इनखे मुबारक ॾे त तुंहिंजी क़ुरान सां मोहबत नाहे त तुंहिंजी दिलि अज़ाब जे लाइ तयारु थिए। अलाह असांखे अज़ाब खां बचाए। हे क़ुरान शरीफ़ जी माना तो पढ़ी ॿुधायो, अबा हिन में बि कुझु बि कोन्हे। इन लज़ीन आमनू, पर जेके माण्हू ईमान आणींदा, वामिलु सालिहात, अमल कंदा भला, लहुम जन्नातु नईम, इन्हनि जे लाइ नेमत वारा अल्लाह जन्नत जा बाग़ ठाहे चढ़िया आहिनि, ख़ालिदीन फीहा अबदा, हमेशा हूंदा उन में। वाद अल्लाह हक़, अल्लाह जो वाइदो सचो आहे, वहुल अज़ीज़ुल हकीम, अल्लाह सुब्हानहु तआला वॾी ताक़त वारो आहे ऐं अल्लाह ताला वॾी हिकमत वारो आहे। जेको माण्हू अल्लाह सां वफ़ादारी निभाईंदो, रब सुब्हानहु तआला उन जे लाइ दुनिया ऐं आख़िरत जा दरवाज़ा कामयाबी जा खोले छॾींदो। पर जेको माण्हू अल्लाह जे सॾ खे पुठी ॾींदो, वमिनन्नास, अल्लाह तो वमन युशाक़िक़िर रसूल मिन बाद मा तबय्यन लहुल हुदा वयत्तबि गैर सबीलिल मुमिनीन नुवल्लिही मा तवल्ला वनुस्लिही जहन्नम वसाअत मसीरा। जेको रसूल सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुखालफत कंदो, दीन में, ईमान में, अखलाक जे ॻाल्हि में, क़ुरान जे ॻाल्हि में छॾेसि त बेहयाई बुछड़ाई ते दिलि थी वञेसि, गुनाहनि ते दिलि थी लॻेसि, चङाई ऐं नेकीअ ते दिलि कान्हेसि, अल्लाह जे घर मस्जिद ते दिलि कान्हे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हमेशा मस्जिद में वेठा हूंदा, कमकार छॾाइनि या घर में या मस्जिद में वेठा हूंदा, ऐं असां मुस्लमाननि खे मस्जिद वणे ई नथी। अल्लाह तो फरमाए जेको रसूल सोने जी मुखालफत कंदो, मोमिननि जो दग छॾींदो त इन मुंहुं ॾिनो आहे कुफर ॾे, छॾेसि धिको खाए, जॾहिं किरंदो अल्लाह तो जहन्नम जे तरे में, ऐं बुरी जाइ जहन्नम आहे। अल्लाह असांखे इन जहन्नम जे तरे में किरण खां बचाए। अल्लाह असांखे भलाई नसीब फरमाए। अज़ीज़ो, हे रमज़ान शरीफ़ जो महीनो आहे, गुज़री वियो, जिन निभायो उन्हनि जो बि गुज़री वियो, जिन न निभायो उन्हनि जो बि गुज़री वियो, पर जिन न निभायो उन्हनि जा ॿोरा गुनाहनि जा भरिजी विया, जिन निभायो इंशा अल्लाह अल्लाह जे बारगाह में सवाली आहियूं। अल्लाह जी ज़ात वॾी बेपरवाह, पर जीअं पाण सॾियो अथई हिते अबा इज़त वारो माण्हू उताक में सॾे, अल्लाह त तोखे मानी खाराए, हुजे माण्हू सचो बि इज़त वारो, पोइ ॿुधायो त माण्हू खे विहारे पोइ चवंदो न मिड़ई सॾियो मां मोटी वञी, ईअं चवंदो, सवाल ई पैदा न आहे। इज़त वारो माण्हू ईअं न कंदो, पोइ अल्लाह खां वधीक इज़त वारो कहिड़ो आहे? अल्लाह त करीम आहे। अल्लाह अहिड़ो करीम आहे जो पंहिंजनि खे त खाराईंदो आहे, पर जेके रब खे न मञींदा आहिनि उन्हनि खे बि खाराईंदो आहे। अबा रूस वारा अथव जेके चवंदा आहिनि त रब आहे ई कोन, चई सभु कूड़ आहे, मुला क़ुरान चई सभु कूड़ अथव, अल्लाह उन्हनि खे बि ॾींदो आहे।
रब त एॾो करीम आहे, पोइ उहो जॾहिं सॾाईंदो त तव्हां मुंहिंजे रहमत ॾे अचो, पोइ जॾहिं ईंदासीं चवंदो त मोटी वञो, ईअं थींदो? सुवाल ई पैदा न आहे। तॾहिं अलाह ताला असांखे हिन रहमत जे लाइ सॾ कराया आहिनि, चवंदो ख़ैर जा तलबगार अच त तुंहिंजूं ख़ैर सां झोलियूं भरी ॾियां। तंहिंजे करे हिन रमज़ान मुबारक खे असां पंहिंजे लाइ गनीमत सम्झूं, बचियल ॾींहंनि ऐं रातिनि खे बि असां तौबा ऐं इस्तिग़फ़ार जो ज़मानो सम्झूं। मर्द मस्जिदुनि में ऐं राति जो उथी औरतूं मर्द हुजनि सभु अलाह ताला खे राज़ी करण जी कोशिशि कयूं, अलाह ताला जूं रहमतूं अची वेंदियूं। पर जेकॾहिं इन रस्ते खे पुठी ॾिनीसीं त पोइ अलाह जो नाराज़ थियो, त पोइ हाणे ॿुधायो त अलाह खे जो कावड़ायोसीं त बाक़ी केरु थींदो जेको असांखे अलाह सां वञी परचाईंदो। दुआ आहे त रब सुब्हानो ताला असांखे पंहिंजे रहमत जे लाइ असांखे हर क़िस्म जी तयारी करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त रोज़ो जॾहिं रोज़ेदार रोज़ो थो रखे त पंहिंजो पाण खे वात खे खाइण पीअण खां थो झले, अखियुनि खे हराम ॾिसण खां थो झले, कननि खे बेहयाइन बुछड़ाइनि ऐं रागनि गाननि ॿुधण खां थो झले, हथ पेर खे ज़ुल्म खां थो झले। पोइ इन जे रोज़े जे लाइ अलाह फरमाईंदो त असौमु ली अन अजदी बी, हिन ॿारणे रोज़ो रखियो आहे मुंहिंजे लाइ, तंहिंजे करे इहो मां वटि ईंदो त मां इन खे पाण इज़त कंदोमांसि। अलाह ताला बाने जी इज़त कंदो। फरमायो त जॾहिं रोज़ेदार कॾहिं बि जॾहिं मरंदो आहे त हिनखे उञ न लॻंदी। ऐं रोज़ेदार खे अलाह ताला ॿ ख़ुशियूं नसीब कयूं। हिकिड़ो दफ़ो जॾहिं रोज़ो खोलींदो आहे त हिनखे पाणी खाधो पीतो ॾाढो मज़ो ॾींदो आहे। ॿियो त जॾहिं अलाह सां मुलाक़ात थींदी रोज़ेदार जी, त उन वक़्तु जेका ख़ुशी थींदसि न, दुनिया सॼी क़ुर्बान करे छॾींदो इन ते। तंहिंजे करे असां कोशिशि कयूं पंहिंजे रमज़ान में रमज़ान शरीफ़ जो अदब एहतराम कयूं, रागनि बेहूदगियुनि बुछड़ाइनि खां तौबा कयूं। छो त 30 ॾींहं जॾहिं असां रमज़ान जो एहतराम कंदासीं न पा, पोइ दिलि ते हिकिड़ी ईमान जी ॻाल्हि बीहंदी, त पोइ बि इनशा अलाह जो लिहाज़ ऐं भरम रखंदासीं। हूअं त अलाह जा हुकुम सभु हिकु जहिड़ा आहिनि, हराम हमेशह हराम आहे, अलाह जा हुकुम आहिनि, निमाज़ूं आहिनि, क़ुरान आहे, ज़िक्र आहे, इहो हमेशह करिणो आहे। दुआ आहे त अलाह ताला असांखे चङाइनि ऐं भलाइनि सां मोहबत करण जी तौफ़ीक़ अता फरमाए, गुनाहनि बेहूदगियुनि ऐं बुछड़ाइनि खां अलाह परे थियण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अलाह ताला कयल गुनाहनि जी तौबा नसीब फरमाए। अलाह सुब्हानो ताला जेके ज़िंदगी गुज़री आहे, रब सुब्हानो ताला उन में असांखे भलनि कमनि करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। रब सुब्हानो ताला असांजा रोज़ा क़बूल फरमाए, निमाज़ूं क़बूल फरमाए। हे क़ुरान मजीद जेको ख़तमु पढ़ियोसीं अलाह पंहिंजी बारगाह में इहो क़बूल फरमाए। रब सुब्हानो ताला जेके असां रब रमज़ान में कोताहियूं कयूं अथसि असांजी उहो माफ़ फरमा जाए। रब असांजे मुस्लमान भाइरनि जिन रोज़ा न रखिया आहिनि उन्हनि खे बाक़ी ॾींहं बि रोज़े रखण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अलाह जिन तौबह न कई आहे असां सभिनी खे तौबह करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अलाह हाणे असां गॾिजी तुंहिंजे बारगाह में हींअर बि तौबह था कयूं त अलाह असांजा नंढा वॾा गुनाह सभु माफ़ फरमाए। अलाह जेके असांजा ज़ाहिर ऐं ॻुझा गुनाह आहिनि इहे माफ़ फरमाए। अलाह जेके असां ॼाणी वाणी कया आहिनि उहे बि माफ़ फरमाए। अलाह जेके असांखो बेख़बरी में गुनाह थिया आहिनि उहे बि माफ़ फरमाए। अलाह जेके असांजा माण्हू बीमार आहिनि उनखे शफ़ा अता फरमाए। रब जेके वफ़ात करिया आहिनि उन्हनि जे क़बरुनि खे जन्नत जो बाग़ बणाए। अलाह जेके हाजतुनि ऐं मोहताजनि मिस्कीन ज़रूरतुनि वारा आहिनि अलाह उन्हनि जूं मोहताजियूं ज़रूरतूं दूर फरमाए। रब सुब्हानो ताला केतिरा परेशान हाल माण्हू आहिनि वीचारा जेके तुंहिंजे बारगाह में दुआनि जे लाइ अर्ज़ु था कनि। असां तुंहिंजे बारगाह में सभु गॾिजी मुस्लमान अर्ज़ु था कयूं त उन्हनि जूं परेशानियूं दूर फरमाए। अलाह इन्हनि जूं तकलीफ़ूं दूर फरमाए। अलाह इन्हनि जूं शिकवा शिकायतूं दूर फरमाए। अलाह तूं इस्लाम ऐं मुस्लमाननि जो हमेशह झंडो बुलंद रखो। अलाह काफ़िर ऐं कुफ़र हमेशह कोशिशि थो करे मुस्लमान खे तकलीफ़ ॾियण जी। अलाह काफ़िर जी तकलीफ़ुनि खां बचाए। रब सुब्हानो ताला असांखे दुनिया जे फितननि खां बचाए, आसूदगी जे फितने खां बचाए, गुरबत जे फितने खां बचाए, दजाल जे फितने खां बचाए, क़ब्र जे फितने खां बचाए, हशर जे फितने खां बचाए, ज़ाहिर ऐं बातिन फितननि खां बचाए, माल ऐं औलाद जे फितननि खां बचाए। रब सुब्हानो ताला असांखे हर क़िस्म जे फितननि खां बचाए, राहत ऐं रहमत नसीब फरमाए। अलाह तूं असां माण्हुनि जे जेके बीमार ऐं परेशान हाल आहिनि उन्हनि खे शफ़ा ॾे। रब सुब्हानो ताला जेके वीचारा मोहताज ऐं ज़रूरतमंद आहिनि उन्हनि खे उन्हनि जूं ज़रूरतूं पूरियूं कर। अलाह जिन खे औलाद न आहे उन्हनि खे नेक साले औलाद ॾे। अलाह जिन खे औलाद ॾिनी थी उनखे पंहिंजो फर्म बरदार कर, अबी अमा जो फर्म बरदार कर। छो त रब जीअं तुंहिंजो बेफ़रमान बुछड़ो आहे त अबी अमा जो बेफ़रमान बि अहिड़ो ई बुछड़ो आहे। असांजे सभिनी नौजवाननि खे पंहिंजे अबी अमा जी फर्म बरदारी नसीब फरमाए। पंहिंजे माउ पीउ जे लाइ दुआउनि करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। उन्हनि जी ख़िदमत ऐं उन्हनि सां भलाई करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। जेके वफ़ात करे विया आहिनि उन्हनि जे दरजात ऐं उन्हनि जे अलाह ताला तूं उन्हनि जे अमाल औलाद जे नेकिन सां हलनि ऐं दुआउनि खे क़बूल फरमाए। उन्हनि जो क़बरनि में तूं दर्जा बुलंद फरमाए। रब सुब्हानो ताला असांजे दिलनि खे हिदायत जे पासे ॾे मोड़। रब सुब्हानो ताला जेके दुनिया में बीमारियुनि ऐं मुसीबतुनि जा दड़का था ॾियनि मुस्लमाननि खे इहे सभु असां तां दूर फरमाए। अलाह इन्हनि बीमारियुनि ऐं मुसीबतुनि ऐं वबाउनि खे ख़तमु फरमाए। अलाह हरमैन शरीफ़नि जा दरवाज़ा मुस्लमाननि जे लाइ खोल रहा है। अलाह पूरी दुनिया खे अमन जो गहवारो बणाए। अलाह मुस्लमाननि खे जेके जिथे बि दुनिया जे कुंड कुड़च में आहिनि उते अमन में ऐं इज़त सां उन्हनि जे ॿारनि बचनि अहल नियाणियुनि पुटनि सभिनीनि खे अलाह तूं इज़त ऐं हिफ़ाज़त सां रहाए। अलाह जेके काफ़रनि जे क़ैदनि ऐं मुसीबतुनि में मर्द ऐं नियाणियूं आहिनि तूं रब ताला इन्हनि जे क़ैद बंद खे ख़तमु करे उन्हनि खे पंहिंजे अमन
आफ़ियत सां घरनि में पहुचाए। रब सुभानो तआला असांजा जेके बि सुवाल था कयूं, रब असां पंहिंजूं हाजतूं नथा ॼाणूं, तूं थो ॼाणे। तूं असांजूं सभु नेक ऐं भलियूं हाजतूं पूरियूं कराए, बुराइनि ऐं गुनाहनि ऐं बुछड़ाइनि खां अलाह असांखे बचाए जाए। रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार। अल्लाहुम्मा ला मानिअ लिमा अतैत व ला मुअतिय लिमा मनत व ला यनफ़ुज़ुल जद्दु मिनकल जद्दु मिनक। ए अल्लाह असांजे नए नसुल ऐं बचड़नि खे क़ुरान जी तालीम सां सींगार। अल्लाह असांजे नए नसुल ऐं हिननि बचड़नि खे क़ुरान जी तालीम सां सींगार। अल्लाह असांजे नए नसुल ऐं हिननि बचड़नि खे क़ुरान ऐं नबी सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुन्नत जी तालीम सां सींगार। छो त क़ुरान ऐं सुन्नत खां सवाइ बाक़ी कुफ्र आहे। अल्लाह असांखे हिन कुफ्र ऐं काफ़िरनि जे हिननि मकरनि खां बचाए जाए। रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार। व सल्लल्लाहु वसल्लम अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व